पंचावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीउ प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंचावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे काफ़ी अहिड़ा सीन ॾेखारिया वेंदा जंहिंमें हाणे बैकग्राउंड जा सीन ख़तमु थी चुका आहिनि। नेक्स्ट आहे नया सीन जंहिंमें तव्हांखे चाकर ख़ान हिन माई खां इंक्वायरी कंदे नज़र ईंदो, लेकिन इन माई खे जाबर ऐं हसीना ऐं रुंडो इहे गॾिजी करे हिकु ट्रिक ठाहे इन खे या गुम करण जी कोशिशि कंदा, क़ैद करण जी कोशिशि कंदा या मारण जी कोशिशि कंदा। जे मारींदा पोइ बि इहे फासंदा। चाकर ख़ान जो शक इन्हनि जे मथां वेंदो। जे इन खे क़ाबू कंदा या क़ैद कंदा या अगवा कंदा पोइ बि उनजो शक उन ते वेंदो। हाणे हीउ तरीक़ो कंदा बीमार जो बहानो करे माई खे बीमारी ॾेखारे चाकर ख़ान जे अॻियां पोइ इन खे मारे छॾींदा अहिड़े हिसाब सां। पर एॾो आसान न आहे, पोइ बि चाकर ख़ान खे शक पइजी वेंदो। हीअ कोशिशि कंदा ऐं चाकर ख़ान इन चकर में आहे त इन माई खां आख़िरी चकर पुछी वठां, छो त ॿिनि खां इंक्वायरी हू करे चुको आहे त रिज़ल्ट मन कुझु अलॻि हुजे। इन जे करे हाणे आख़िरी जेको बि आहे मोहरो इहा माई आहे। ऐं ॾिसूं हाणे अॻिते छा थो थिए। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते शायदि को सो यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे सब्सक्राइब में सुठा सुठा प्यारा प्यारा कॉमेंट ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल ते।